ख़लीफ़ो मोहम्मद हाशिम फ़कीर ख़ास केली, फ़कीर मोहम्मद ख़ान वसाण, फ़कीर यासीन हिंगोरो, ग़ुलाम क़ादिर जत ऐं फ़कीर शमशाद जी कराचीअ में मुलाक़ात साणस गॾु मांझांदो पिणु कयो। ज़ियाउद्दीन हॉस्पिटल कराची में चेयरमैन फ़कीर सईद ख़ान निज़ामाणीअ सां रईस मुराद अली निज़ामाणी, फ़कीर शफ़ी मोहम्मद लगारी जी मुलाक़ात ऐं पंहिंजे पुट जो हाल अहवाल वरितो। शीरी रुबाब ऐं संदसि अमड़ पेशवी आसिफ़ सूमरो साजिद खोड़ वारो मसइलो काफ़ी अरसे खां हलंदड़ हो, जेको ख़ैरपुर जे मोतबर शख़्सियत ऐं सुठे ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदड़ मोहतरम नासिरुद्दीन फ़ारूक़ी सदर तालका गंबड़ पाकिस्तान मुस्लिम लीग फ़ैसिलो करे सभिनी खे पाण में खीर खंड करे छॾियो।